सिंध टीवी नेटवर्क पारां 5 डिसंबर ते इल्म प्रायो सिंध सवारी जो नुआन हेठि सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण वारे ऐलान बाद सॼी सिंध सकाफ़ती रंगनि सां महकी पई आहे। सिंध यूनिवर्सिटीअ में क़ौमी ईद एडवांस में वॾे जोश जज़्बे सां मल्हाई वई। शागिर्दनि तोड़ शागिर्दियाणियुनि टोपियूं अजरख सिंधी वेस वॻा पटका पहिरे क़ौमी गीतनि ते रक़्स कंदा रहिया। जॾहिं त शागिर्दनि जी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां रैलियूं पिणु कढियूं वयूं। उन मौक़े शागिर्दनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ईदुनि जियां क़ौमी ईद ॾींहुं मल्हाए दुनिया खे हिकु हुजण जो सबूत ॾेई रहिया आहियूं। अल्लाह असांजी सकाफ़त आहे, हिन खे उजागर करणु असांजो हक़ आहे ऐं इंशाअल्लाह असां ईअं ई निभाईंदा ईंदासीं सिंध सां। इहा असांजी मोहबत आहे। मुस्लमान पंहिंजी ईद मल्हाईंदा आहिनि ऐं हिंदुइज़म वारा जीअं पंहिंजी ॾियारी ऐं होली मल्हाईंदा आहिनि। जीअं हर धर्म जूं ईदूं ईंदियूं आहिनि, असां चवंदा आहियूं उन्हनि सभिनी ईदनि खां अफ़ज़ल जेको आहे असांजे सकाफ़त जो ॾींहुं आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे कि असांजो जेको सकाफ़ती ॾारो आहे असां सभिनी जी ऐं असां पंहिंजी सिंध धरती सां बेहद मोहबत कयूं था ऐं असां पंहिंजो अॻिते ॾारो ईअं ई मल्हाईंदा रहियूं। सकाफ़त जो ॾींहुं तमामु बहितरीनु पियो थो गुज़रे ऐं हीअ तव्हांखे ख़बर आहे त असांजो हिकिड़ो क़दीमी जेको आहे सकाफ़त ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। सकाफ़त जेको आहे सिंध जी 5000 साल पुराणी तारीख़ आहे, जेका मोहन जे दड़े खां जेका तहज़ीब असांखे मोहन जे दड़े मां मिली। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त केॾियूं रौनकूं ऐं केॾा मज़ा हली रहिया आहिनि। यूनिवर्सिटीज़ जे अंदरि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जे अंदरि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थी रहिया आहिनि। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो असां हिते यूनिवर्सिटी में फर्स्ट ईयर आहे त असांखे हिते पहिरियों दफ़ो यूनिवर्सिटी में सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया। असांखे माशाअल्लाह सां ॾाढो ख़ुशी आहे, ॾाढी ख़ुशी आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जेको सभु तयारु थी आया आहिनि सिंधी अजरक टोपियूं पाए ऐं हीअ असांजी सकाफ़त आहे ऐं ज़िंदा रहणु खपे ऐं असांखे हर साल जेको सो आहे ईअं ई सकाफ़त मल्हाइणु खपे ऐं जी जेका असांजी पंहिंजी सकाफ़त ज़िंदा रहे। जॾहिं त शागिर्दनि पारां 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾींहुं सिंध टेलीविज़न नेटवर्क सां पिणु भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो। कैमरामैन हसीब रिंद सां गॾु मीर मुर्तज़ा नोहाणी, सिंध टीवी न्यूज़, जामशोरो।